लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजो ॻाल्हियूं नाम्यारे मज़ा निगाह मज़ाया फ़नकार जनाब सोराब सूमरे साहब सां जारी आहिनि। सूमरो साहब, तव्हां छा था करणु चाहियो? मतिलबु सोशल मीडिया आहे जी जी या परफॉर्मिंग मीडिया आहे या स्टेज आहे, उते बि परफॉर्मिंग ई आहे, टेलीविज़न आहे, उते तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कयो था। जी जी धरती टीवी ते, आवाज़ ते, KTN ते, इतो तव्हांजो KTN खां सफ़र शुरू थियो? KTN खां शुरू थियो। 6 साल KTN ते कमु कयोसीं। उन खां पोइ वरी आवाज़ TV ते 6 साल उते कमु कयोसीं। 6-7 साल हाणे धरती ते थी विया आहिनि। 6 साल रहो था तक़रीबन 6-7 साल। हालांकि जनरल जो टेन्योर 3 साल हूंदो आहे, जज जो बि 3 साल हूंदो आहे। बसि असां जिते वरी चवंदा आहिनि न बहितर खां बहितर जी तलाश में डबल जज आहियो। बसि असां पोइ इहे 3 चैनल फ़िलहालु हिननि 3 चैनल ते कमु कयो आहे। ऐं अॻिते छा था करणु चाहियूं? अॻिते सोशल मीडिया ते पंहिंजा चैनल आहिनि, फेसबुक पेज आहे, मोनेटाइज़ थियल आहे उहो बि, ऐं यूट्यूब चैनल बि आहे। उन तां अर्निंग बि थिए थी सुठी, मिड़ई किचन हले थो। अॻिते तव्हां जेको चओ त प्लानिंग छा आहे तव्हांजी? त अॻिते मां इहो ई थो चाहियां त बसि जेसीं ताईं ज़िंदा आहियूं माण्हुनि खे ख़ुशि कंदा रहूं, उन्हनि खे ख़ुशियूं ॾींदा रहूं, ऐं उन्हनि जी दुआऊं जेके असांखे मिलनि थियूं, इहो असांजे लाइ वॾो असासो आहिनि। ऐं इहो कमु असां जारी रखंदासीं, माण्हुनि खे खिलाइण जो, उन्हनि खे एंटरटेन करण जो। ऐं अॻिते हली अला साईं हाणे इहा बि मूं ते महिरबानी करे छॾी आहे, इहा जो अमेरिका जो वीज़ा बि लॻी वियो आहे मुंहिंजो 5 सालनि जो। सो कोशिशि इहा आहे त थोरो अमेरिका घुमूं, विज़िट वीज़ा ज़ाहिर घुमण ई वेंदुमि, त थोरो ॿाहिरीं दुनिया बि ॾिसूं, त कुझु असांजो दिमाग़ु खुले। छो जो सखर खां जॾहिं कराची आयुमि त मुंहिंजो दिमाग़ु अञा वधीक खुली वियो, त हे बि दुनिया आहे यार, हेॾो वॾो शहरु आहे, केॾियूं बसियूं आहिनि। मां शुरू में जॾहिं बस में हिते सफ़र कंदा हुआसीं, मूंखे लॻंदो आहे माण्हू न आहिनि, सभु रोबोट आहिनि, मशीनूं आहिनि, माना बीठा आहिनि त बीठा आहिनि बस में। स्टाफ अची वियो, लथा हलाए विया, माण्हुनि खे ॾिसंदो ईअं कोई हिक ॿिए खे सलाम दुआ छो नथो करे? असांजे त वरी इहो रवाजु आहे न, अदा चार आहे मिड़े ख़ैर भाउ ख़ैर, अवा ॾे ख़बर पाण अरे चाचे जी, अवा बीमार आहे अञा, त बि साईं हा एतिरे तव्हांजो ढोर ढगे जो बि पुछंदा हुआसीं हिते ई। माना मां चयो कहिड़ा माण्हू आहिनि इहे, हिक ॿिए खे माना सुञाणनि नथा, कोई कंहिंजो ॾिठल वाठल ई न आहे छा? औरतूं आहिनि त औरतूं वेठियूं अॻी सीट ते वेठियूं, स्टाफ अची वियो, उनखे 2-3 ॻाल्हियूं ॾेई कंडक्टर खे लही हली वेंदियूं। मर्द आहिनि त मर्द बीठा आहिनि पंहिंजे कम सां, कोई वेठो आहे लही हलिया था वञनि, वरी कोई हर कोई चढ़ी अची सीट ते वेहे थो, सीट नथी मिले त बीठो आहे। छा आहिनि मशीनी दौर आहे, बसि रोबोट आहिनि छा सभु? पोइ मां चयो इहा बि दुनिया आहे हिकिड़ी, ईअं बि थींदो आहे, असांखे बि ईअं थियणो पवंदो। ऐं अगरि वरी कंहिंसां ॻाल्हाए बि वठूं न, कंहिंखां पुछी वठंदा हुआसीं यार ये भाईजान वो स्टाफ कब आएगा, ऐसा निकिरी का, अबे क्या पता भाई, अरे रोज़ तूं अची वञे तोखे ख़बर न आहे, कंडक्टर से पूछ। अरे वरी कंहिंखां अगरि कोई एड्रेस बि पुछंदा हुआसीं, यार कंहिं लोकेशन ते पहुचणो हूंदो, रिकॉर्डिंग हूंदी आहे छा, त ये यार ये एड्रेस कहाँ पर है, पता नहीं भाई हमें नहीं पता, हमें नहीं पता। अरे सर पढ़े तो हैं ना, लिख के बताएं, हमें नहीं पता, हमें नहीं पता। अजीब ॻाल्हि आहे। हूअं त इहा ॻाल्हि नोट कई आहे, मूं बि कई आहे, त हितां जा माण्हू एड्रेस सही छो न ॿुधाईंदा आहिनि? एड्रेस इन करे सही न ॿुधाईंदा आहिनि छो जो हिते क्राइम वधीक आहे न, हू इन चकर में त किथे असांखे एड्रेस ॿुधाए हे वञी उते क्राइम करे त असां हिन सहूलियतकारी न करे सघूं, माण्हू असांखे पुलिस पकड़ींदी, तूं ॿुधाए त मिसाल जा हूअं बि थिए थो न। 20 साल अवल शुरू खां वठी ईअं ई आहे, माना हिते इहो न आहे त कंहिंजो भलो कजे, असां वटि त उते इहो छो न भला त भलो कजे, इहो छो रवैयो न आहे? इहो न आहे, इहो हिते हर कोई माण्हू इहो सोचे थो त मुंहिंजो भलो थिए बसि। अच्छा, हर कोई इहो थो सोचे त माना मुंहिंजो भलो थिए। असांजे त इहा हालत आहे, कोई माण्हू अगरि एड्रेस पुछंदो हथ खां वठी उन वटि पहुचाईंदा त दर खड़काए, साईं तव्हां महिमान आहियो। ऐं हिन ते असां क्लिप बि ठाही हिकिड़ी गामू वारी, त गामू खे माण्हू ॻोल्हींदो अचे थो ॻोठ में, मां दर ते वञी पहुचां, साईं तव्हां महिमान आहियो। चलो छो ॿुधायोसीं, मां नी फ़ोन न पियो खणा, मां त बेज़ार थी तव्हां भॻो आहे, मां कर्ज़ाई आहियां हिन जो, मां से असां ॻोठ जा हेर लहूं न उते त पहुचाईंदा वञी उतां किथे वञी घर वञी दर खड़काए चवंदा तव्हां महिमान आहियो। चई बाबा उहो ॻोठ कराची आहे बाबा, इन ते असां क्लिप बि ठाहीसीं, ऐं पंहिंजी क्लिप जे ज़रिए असां इहो कॉमेडी में मैसेज बि ॾींदा आहियूं हिकिड़ो, हुन में हिकिड़ो सम्झाणी हूंदी आहे त ईअं न कयो। माण्हू ॾिसनि था, पसंदि कनि पिया, ऐं हाणे वरी माण्हू चवंदा आहिनि साईं रोज़ तव्हांजी क्लिप अचे, साईं रोज़ अचे त साईं आइडियाज़ किथां अचनि एतिरा, सोचण लाइ वक़्तु खपे, ॿियो जानो कानो असांखे सोचणो थो पए। हाणे जीअं मां हिकिड़ी क्लिप ठाही जज़्बाती हजम वारी, उन में माना ॾेखारियो आहे जज़्बाती हजम आहे, कुटे थो उनखे गंजे खे न, हर भरू चमाट हुन सिधो थी नथो ईअं गिराक अथसि। हाणे इहो हिकिड़ो आर्ट आहे, हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको वेठो आहे, डिॼे वरी गामू थो त मूंखे बि अलाए छा ईअं हणंदो, त हिकिड़ो फ़न आहे। माण्हुनि सां हुन में कमेंट्स में ॻाल्हियूं ॾियणु शुरू कयूं त तोखे ओवर एज जो ख़्यालु रखणु खपे, बुज़ुर्ग माण्हू हुन सां ईअं न करणु खपे। अड़े यार अजीब ॻाल्हि था कयो। तव्हां ॾिसो बकरा किस्तो पे में 88 में आयो आहे, ऐं उन महिल उमर शरीफ़ नौजवान आहे, निरालो साहब उन महिल 60-70 साल जो आहे, त हुन आदाब ते कहिड़ो हुनखे कुटे थो,
त उहो त कैरेक्टर आहे न, आदाब आदाब जो कैरेक्टर पियो करे, हुनखे बेज़ार करे छॾिया, आख़िर हुनखे सोफ़नि जी गदनि सां थो कुटे, चंबा थो हणेसि, ठोंछा थो हणेसि, दसेसि थो सोफ़े ते, त इहा हुनजी बेइज़ती त न आहे। या जेकॾहिं तव्हां इंडिया जी फिल्म ॾिसो त अमरीश पुरी साहब खे घातक फिल्म में कुतो ठाहियो अथऊं, कुतो करे हुनखे भौंकरायो अथऊं, वरी डैनी बि आख़िर में उहो कुतो थी भौंके थो। त केॾी वॾी उमिरि जो आहे उन उमर शरीफ़, अमरीश पुरी केॾो वॾो फ़नकार, आर्ट जो माण्हू, ऐं उनखे डैनी जेको आहे सो नओं हिकिड़ो अदाकार उनखे कुतो थो ठाहे, उहो त कैरेक्टर आहे न हुनजो। या तव्हां इश्क फिल्म में ॾिसो, काजोल हेॾी वॾी अदाकार आहे, उहो उनखे सदाशिव अमरपुर खे चए थो मेरे पैरों में नाक रगड़ फिर बख़्शूंगा तेरे यार की ज़िंदगी, त हू हुनखे नकु थी रगड़े हुनजे पेरनि में, त इहो कैरेक्टर आहे हुनजो। असांजा माण्हू हुनखे सम्झनि नथा, कॉमेडी आर्ट आहे हिकिड़ो, कंहिंजी पैरोडी था कयूं त असां हुनखे इहो मान था ॾियूं, उनजी का बेइज़ती नथा कयूं ख़ुदा न ख़ास्ता। असां वटि ॾींदा कनि मुंहिंजी अहल था कनि, तुंहिंजी नकल था कनि, तुंहिंजी पैरोडी कई, तुंहिंजी बेइज़ती कई अथऊं। यार बेइज़ती छा जी आहे यार, लेजेंड जी पैरोडी थींदी आहे न, जंहिंखे माण्हू सुञाणनि, जेको का शइ हूंदो आहे, को सब्जेक्ट हूंदो आहे। जीअं मां तव्हां ॾिठो हूंदो अक्सर आर्ट्स काउंसिल में ईंदा आहियूं, अहमद शाह जी पैरोडी कंदो आहियां मां, त अहमद शाह त ख़ुशि थींदो आहे, ये बहुत है मैंने देखा इसको ये करता है सबकी पैरोडी, सुठी ॻाल्हि आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त मज़ाक में क्रिएटिविटी वधी आहे, बीठी आहे, घटी आहे? क्रिएटिव वधी आहे साईं, सोशल मीडिया जे अचण खां पोइ क्रिएटिविटी वधी आहे। मां त अक्सर हैरान थींदो आहियां ॾिसी ॾिसी टिकटॉक ते वीडियोज़, न हिते असांजी तव्हांजी 8 ॼणा आहियो, सिंधी मीडिया में बि क्रिएटिविटी वधी आहे, नवां नवां कैरेक्टर क्रिएट थिया आहिनि, घटी न आहे, ऐं ॾींहों ॾींहुं वधंदी रहे थी। हाणे असां जेको अलीगुल मलाह कैरेक्टर कयो वसायो व्याजी जो, त उहो अञा ताईं एॾो मशहूरु थी वियो आहे जो कॾहिं कॾहिं इहो ट्रेंड बि हलंदो आहे, कोई खटींदो आहे अहिड़ो माण्हू या काई अहिड़ी शइ थींदी आहे त हुन में लिखंदा आहिनि सभु पैसे जो मस्ती आहे। हाणे इहो डायलॉग हुयो वसाए व्याजी जो, कंहिं दौर में जीअं न गब्बर सिंह जा डायलॉग मशहूरु थी विया, जो मर गया जो डर गया समझो मर गया, कितने आदमी थे, अरे ओ सांबा तेरा क्या होगा कालिया, इंडिया जी फिल्म जा डायलॉग मशहूरु हूंदा। पर हाणे सिंधी में जॾहिं असां इहा कॉमेडी करणु शुरू कई आहे त अक्सर माण्हू असांखे ॾिसी करे चवंदा आहिनि अली रे गामो डायलॉग, गामो अली रे वरी अची वई वाह, या वसाए व्याजी आहे तोखे कहिड़ी ख़बर सुञाटर, अड़े सॼो पैसे जो मस्ती आहे। त इहे डायलॉग माना मशहूरु थिया आहिनि, त क्रिएटिविटी वधी आहे। घोसड़ू मास्तर जो कैरेक्टर असां जेको कयोसीं अलीगुल कयो, त उहो इहे असांजा पंहिंजा लोकल किरदार आहिनि, इंटरनेशनल लेवल ते इहे विया त यार अहिड़ा बि किरदार आहिनि। पोइ उन्हनि जो असरु छा थियो सोसाइटी में? असरु इहो थियो जो नवां नवां जेके आर्टिस्ट आहिनि उहे पैदा थिया ऐं उन्हनि फॉलो कयो असांखे, ऐं असां जहिड़ो कमु करण जी कोशिशि कयूं, असां खां वधीक सुठो कमु करण जी कोशिशि कयूं, त माना वधे थो न कमु। कोई इदारो आहे? इदारा असां वटि आहिनि पर उहे कमु नथा कनि सही। कहिड़ा इदारा मज़ाह जे लाइ? मज़ाह जे लाइ त इदारा कोन्हनि, पर परफॉर्मिंग यार तव्हां ॻाल्हि कीअं सर परफॉर्मिंग आर्ट जा त इदारा आहिनि। बाबा परफॉर्मिंग थी ॿी ॻाल्हि न जी, हीअ बि परफॉर्मिंग आहे, पर ख़ुदि मज़ाह या सब्जेक्ट तौरु कोई इदारो हुजे इन जो न आहे कोई इदारो। न आहे। कॾहिं तव्हां ख़्यालु कयो आहे? इहो ख़्यालु कयो आहे ऐं असां या न कयो अथव? ॻाल्हि सिधी कर। न ख़्यालु असां कयूं बि त असां फ़र्क़ु नथो पए। माना न कयो अथव? न कयो आहे त असां वटि एॾो इदारो बि हुजणु खपे कॉमेडी सेखारियूं। हा, पर कॉमेडी सिखी सघिजे थी, सेखारे नथी सघिजे। जीअं मां मिसाल जी ॻाल्हि मुख़्तलिफ़ कॉमेडी सिखी त सघिजे थी, सिखी सघे, ॾिसी सिखी सघिजे थी, हा न, माना इदारो हुजे त उन मां सिखी सघिजे थी, उते सिखी सघे, हा न। इदारा ई न आहिनि। हाणे मूंखे ॿुधाए, दुनिया में आलमी तौरु उनखे छॾ, बरे सगीर में वॾे में वॾा कंहिंखां मुतासिर आहे तूं? मां मोइन अख्तर साहिब खां। न, ॿियो हितां खे छॾ, ॿाहिरि हल, बरे सगीर जा 7 मुल्क उन्हनि में मुंहिंजे ख़्याल में त असां वटि जेके पाकिस्तान में इहे ई हावी आहिनि वधीक। अच्छा। ऐं इहे अकेडमी जी हैसियत रखनि था, मोइन अख्तर हुजे या उमर शरीफ़ हुजे, त उन्हनि कीअं कयो इहो कैरेक्टर, उन्हनि इहो टेम्पो कीअं कढियो, उहो कढण जी कोशिशि कयूं। जीअं नसीरुद्दीन शाह बि चयो हुयो, आर्ट्स काउंसिल में आयो हुयो, अलाए नापा में आयो हुयो, त एक्टिंग सिखी सघिजे थी, सेखारे नथी सघिजे। आर्ट्स काउंसिल कराची में आयो, उन इहो ई चयो त एक्टिंग सिखी सघिजे थी, सेखारे नथी सघिजे। छो जो मिसाल जी ॻाल्हि, हाणे कंहिं माण्हूअ खे गॾह जी एक्टिंग करणी आहे, उन वांगुरु हींगणो आहे, ऐं कीअं उहो हींग कंदो आहे या उहो कीअं इट हणंदो आहे, उहो सेखारे त नथो न तव्हांखे, उहो त पाण करे थो जीअं करे थो। हाणे एक्टर हुनखे ॾिसंदो त हुनखे चवंदो मां मिसाल जी ॻाल्हि, मां गॾह जो कैरेक्टर कयां त कीअं कंदुमि। रंगीला साहिबु जीअं कंदो हुयो त हुनखे ॾिसी करे गाह बि खाईंदो, ब्रुम ब्रुम ईअं बि कंदो हुयो, इंसान और गधा पूरी फिल्म ठाहे छॾे। या मिसाल जी ॻाल्हि, कंहिं चरे जो कैरेक्टर करिणो आहे, चरियो त चरियो आहे, उहो सेखारे त नथो त हीअं कयो, चरियो हीअं कंदा आहिनि, उनखे ॾिसी करे सिखी सघिजे थो। या हिकिड़ो नाबीन आहे,
उहो तव्हांखे सेखारे नथो त मुंहिंजी छा कैफ़ियत आहे, हीअं हीअं मां कंदो आहियां, नथो सेखारे सघे। उनखे ॾिसी सिखी सघिजे थो त हे ईअं करे थो, मां बि ईअं कयां, सिखी सघिजे थी। मज़ा हुजे या एक्टिंग हुजे, सिखी सघिजे थी, सेखारे नथी सघिजे। मां जेकॾहिं मिमिक्री कयां थो, मिसाल जी ॻाल्हि कंहिं अदाकार जी या कंहिं सियासतदान जी, त उहो ॿियो को नथो करे सघे। कार्ड उनखे मुख़्तलिफ़ लॻल हूंदा आहिनि, उनखे उहो यूज़ ई नथो करे, उहो टेम्पो नथो कढी सघे उहो। भला कार्ड्स जी ॻाल्हि कई, इहे वोकल ऐं वॉइस जा कार्ड्स आहिनि, असांखे जी जी ख़बर आहे, साह खणण जा ॿिया टिया। इन्हनि कार्ड्स जी ख़ुदि एजुकेशन तव्हांखे ॾींदो आहे कोई? बसि इहो कुदरती तौर ते ईंदी आहे। इन जो मतिलबु हीअ आहे त जे अकेडमी हुजे हा त उन्हनि कार्ड्स जी यूटिलाइज़ कराए सघनि था, कराए सघनि था, माना सेखारे थेरापी थी सघे थी, थेरापी थी सघे थी, क्रिएशन वधी सघे थी, ऐं तव्हांजी क्रिएटिविटी जे करे माण्हुनि में ख़ुशियूं वधी सघनि थियूं, बिल्कुलु असरु वधी सघे थो। इन करे इहो त सिखी त सघिजे थो, सिखी सघिजे थो। ॿुधी करे हाणे ॾिसो न, सोनू निगम हेॾो वॾो सिंगर आहे इंडिया जो, हाणे उन मोहम्मद रफ़ी साहिब खे ॿुधी ॿुधी करे सिखियो राग। हा, ऐं हाणे जॾहिं उहो उन वांगुरु ॻाए वञे पियो हर शइ, पोइ हुन वरी पंहिंजो टोन ॾिनो हिकिड़ो, त हीअं बि ॻाए सघिजे थो। हुन मुख़्तलिफ़ स्केल्स ते ॻायो, जंहिं स्केल ते मोहम्मद रफ़ी कॾहिं न ॻायो, हिन उहे नवां नवां तजुर्बा कया। त माना स्कूल ऑफ थाट हुनजो उहो ई हुयो, पर हुन वरी पोइ चेंज ॾिनो। जॾहिं पाण अकेडमी कान्हे का, ऐं तव्हां में बि फ़िलहालु अहिड़ो को मुतालबो न आयो आहे, न इहो मुतालबो अची त सघे थो? अची त सघे, मुतालबो कयूं त साईं, कुझु पूरो कोन कंदो न। न उथंदे ई न छो था कयूं असां? न हिन करे था कयूं जो आसार नथा नज़र अचनि। मुतालबो कयूं बि साईं, असां जेकॾहिं आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची खे चऊं बि साईं, त हू उनखे सीरियस न वठंदा, या चवंदा अचो हा कयो, न त पोइ माण्हू काॾां ईंदा। सिंध हुकूमत खे वठिजे, सिंध हुकूमत खे त उहे बि नथे कनि, उहो कुझु नथा कनि उहे बि। तव्हां ईअं आहे जो कल्चर डिपार्टमेंट आहे, उहो इहो आहे जो तव्हां ड्रामो कंदव, ड्रामो कयो, पैसा ॾियूं था, बजट ॾियूं था। पर कल्चर डिपार्टमेंट खे बि इहो घुरिजे त जीअं हिकिड़ो इदारो ठाहिनि हिकिड़ो आर्ट जे लाइ, या उते सिखिया ॾियनि, या त बाबा अची करे हिते मुतालियो कयो, ड्रामा लिखो, नवां नवां तजुर्बा कयो, बजट बि ॾियनि। ऐं बजट आहे बि साईं उन्हनि वटि, कराए सघनि था, पर नथा कनि। इहा सम्झ कॾहिं ईंदी तव्हांखे त छो नथा कनि? असांखे त सम्झ ख़बर न आहे कॾहिं ईंदी, पर हाणे जेको नौजवान नसल आहे न, उन्हनि पंहिंजा गस सुञाणे वरिता आहिनि, तव्हांजा दग ॾिसी वरिता आहिनि, हाणे असांखे छा करिणो आहे। ऑनलाइन अर्निंग जेके कनि था न नौजवान वेही घर वेठे, हिन सोशल मीडिया जे ज़रिए, डिजिटल वर्ल्ड जे ज़रिए, उहे चवंदा असांखे हाणे कंहिं नौकिरी जी ज़रूरत ई न आहे, न कंहिं कारोबार जी ज़रूरत आहे। अहिड़ा अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके सॼी सॼी राति रुॻो वेही करे गेम था खेॾनि, वीडियो गेम था खेॾनि। सुबुह ताईं उहो $4-5,000 अची था वञनि हुनजे अकाउंट में, बाक़ी सॼो ॾींहुं सुता पिया आहिनि। ऐं उन्हनि खे 2-3 माण्हू लाइव ॾिसनि था वेठा, खेॾनि गेम था। हिकिड़ो गेम खेॾे थो ॿिए सां गॾु, खेॾनि भॼणा था, हुनखे ॾिसनि 1000 माण्हू था, पैसा हुन वटि $1000 अची था वञनि। अहिड़ा अहिड़ा कम बि माना नौजवान पंहिंजा गस ॻोल्हे वरिता आहिनि। हाणे असांखे अॻिते छा करिणो आहे डिजिटल वर्ल्ड में। पाकिस्तान जो वॾे में वॾो मज़ा कंहिं वटो? पाकिस्तान जो वॾे में वॾो मज़ा आहे जेको अदब, मज़ा या अदब जे हिसाब सां चओ, या एक्टिंग जे फिल्म परफॉर्मिंग, फिल्म परफॉर्मेंस जे हिसाब सां, टीवी जेको बि, उहो ॾिसो न हर दौर में ईंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़। जीअं तव्हां अगरि पुराणे दौर में ॾिसो फिल्मुनि जे हिसाब सां पाकिस्तानी, त ज़रीफ़ साहब हुयो पहिरियां, मुनवर ज़रीफ़, पोइ वरी मुनवर ज़रीफ़ आहे। पहिरियां ज़रीफ़, अच्छा ज़रीफ़ हो, पोइ मुनवर ज़रीफ़। पहिरियां ज़रीफ़ ख़ान हुयो, हुनजो वॾो भाउ हुयो, मूं ॾिठो, उहो वॾो भाउ हुयो हुननि जो, पोइ हीउ नंढो भाउ हुनजो नालो हुयो मुनवर ज़रीफ़। मुनवर ज़रीफ़ नई शइ हिकिड़ी हारी ॾिनी, डायलॉगनि जे ज़रिए कॉमेडी। लहरी साहब उहो बि डायलॉगनि जे ज़रिए कॉमेडी। रंगीला साहब उन वरी फिज़िकल कॉमेडी करणु शुरू कई। उहो इन करे उन शुरू कई त हिकिड़ा त माण्हू सिर्फ़ु ॾिसनि था न, हिकिड़ा माण्हू सिर्फ़ु ॿुधनि था, त जेके ॾिसी नथा सघनि उहे उन्हनि जा डायलॉग ॿुधी करे एंटरटेन थींदा। जेके ॿुधी नथा सघनि, ॻाल्हाए नथा सघनि, उहे ॾिसनि था, उन्हनि जे लाइ रंगीला साहब जी कॉमेडी अची। त दौरु चेंज थींदो आयो आहे। उन दौर में नज़र साहब हूंदो हुयो, लहरी साहब हुयो, ननो, पोइ वरी कमाल अहमद रिज़वी। टीवी जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसूं था असां, त उन में नवाण ईंदी रही, चेंज जंहिं जंहिं ॾिनो उहो मशहूरु थियो। सिंधियुनि में बि असां, जीअं मां सवेर तव्हांखे ॿुधायो त कादिर बख़्श मिठू साहब शुरू में सभिनी खे इहो हुयो त बाबा कॉमेडियन त कादिर बख़्श मिठू। मलक अनोखो साहब में बि इहो चेंज हुयो जो उहो मुख़्तलिफ़ कैरेक्टर कंदो हुयो। उहो इन जे करे जो उर्दू मीडिया सां घणो टच में हुयो, मुइन अख्तर साहब सां घणो टच में हूंदो हुयो। उन इन करे
इहो चेंज ॾिनो। एक्टर हुयो बाक़ाइदे, स्टैंडअप कॉमेडी सिर्फ़ु असां वटि कादिर बख़्श मिठू कंदो हुयो। ऐं उहे बि जॾहिं हुन ॿोलियूं ॿोलियूं ॿुधायूं, मुख़्तलिफ़ आवाज़ साउंड कढणु ॿुधाया, माण्हू उन्हनि ते दाद बि ॾिनो, हैरान बि थिया। विच में रहमतुल्लाह मांजोठी कई कॉमेडी। जी जी, रहमतुल्लाह मांजोठी साहिबु उस्ताद बि आहे मुंहिंजो लिखण जे हिसाब सां, तमामु वॾो मज़ाक़ निगार आहे, सुठो। पर उनजी जेका लेवल आहे न, वॾी हाई लेवल जी कॉमेडी आहे उन्हनि जी। अच्छा, माना आम माण्हूअ खे सम्झ में न ईंदी किथे थो ॻाल्हाए, किथे धकु हयूं था हिननि। तव्हांखे सम्झ में ईंदी? असांखे सम्झ में ईंदी आहे। ऐं असां पोइ उहो चवंदा बि आहियूं। पोइ कॾहिं कॾहिं चवंदो आहे त तूं न सम्झे जिते मां ॻाल्हायो आहे, कॾहिं कॾहिं चवंदो आहे तूं सम्झी वञ यार पहिरें धक सां। कॾहिं चयो अथसि त थोरो हेठि लही आहे चवंदा हुआ, पर हो चयो त मां सत ई कॉमेडी करे नथो सघां। इहा ओके, हो पंहिंजे स्टैंडर्ड, हा, हुन सत ताईं मां नथो लही अची सघां। तव्हां जेका कयो था हिन वक़्तु, इहा कॉमेडी न आहे, मज़ा न आहे, पर माण्हुनि खे पसंदि थो अचे त ठीकु आहे, भली कयो। जीअं कंहिं दौर में जलाल चांडो खे माण्हू पसंदि ॿुधंदा हुआ, उस्ताद मंज़ूर अली खान खे न ॿुधंदा, अवामी माण्हू हुयो, माण्हुनि खे पसंदि अचे थो पोइ कयो। हाणे जीअं मुमताज़ मौला इहा तमामु घणो सुपर डुपर हिट लॻो पियो आहे। उन जॻह ते मंज़ूर सखराणी अञा ताईं ॻाए थो, साफ़ु सुथरी सुठी शाइरी बि ॻाए थो। माण्हू उनखे ॿुधण वारा घटि आहिनि, हुनखे ॿुधण वारा वधीक इन करे जो हू अवामी ॿोली वारो कलाम ॻाए थो, आम सम्झण वारी। कॾहिं शाइरनि जे रूबरू पैरोडी कई तो? हा, तक़रीबन इलाही दफ़ा साईं। कंहिंजे अॻियां? अदीब दानेश्वर शाइर SLF में हाणे कईसीं, त उते बि तमामु घणा शाइर साम्हूं वेठा हुया। पूरा मज़ाहिया मुशाइरा कयासीं। अच्छा, हा, मज़ाहिया मुशाइरा कयासीं। मुख़्तलिफ़ रिस्पॉन्स छा हूंदो आहे? रिस्पॉन्स सुठो हूंदो आहे हुनजो, ऐं उन में इहा हूंदो आहे मज़ो पाण खे बि ईंदो आहे थोरो घणो। अच्छा, पाण खे बि ईंदो आहे, शाइर बि साम्हूं वेठा हूंदा आहिनि, ऐं उन्हनि जी वरी पैरोडी कॾहिं कॾहिं उन्हनि जी शेरनि ते पैरोडी ठाहे करे कंदा आहियूं, त उहे ख़ुशि थींदा आहिनि, रिस्पॉन्स बि सुठो ईंदो आहे। न, मज़ाहिया मुशाइरे जो ऑडियंस थोरो घणो? मज़ाहिया मुशाइरे जो ऑडियंस थोरी आहे, थोरी आहे, एॾा घणा न आहिनि। त इन जो मतिलबु हीअ आहे त मज़ा खे वधाइण लाइ अञा बराबरि कदम न खयां विया आहिनि, ऐं क्रिएशन बि माना उहा नथी थिए उन हिसाब सां जेका थियणु खपे, उन लेवल जी न आहे। बिल्कुलु इहो माण्हू कनि था क्रिएशन इहा, जो मुख़्तलिफ़ हरकतूं कनि था, मुख़्तलिफ़ लाइनियूं लिखनि था अहिड़ियूं की मज़ा ई आहे उन में। इहा सियासतदाननि जे साम्हूं का पैरोडी का उन्हनि जी मिमिक्री कई तो? सियासतदाननि जे साम्हूं न कई आहे, बाक़ी उन्हनि ताईं ख़बर पहुचंदी आहे, उहा वञी छो नथो करे तो? साम्हूं कॾहिं हिकिड़ो इतफ़ाक़ थियो न आहे अहिड़ो। बाक़ी कजे त चिड़ंदा थोरे? न चिड़ंदा त न आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। बाद में उन्हनि जॾहिं ख़बर पवंदी आहे, वीडियो ॾिसंदा आहिनि त उहे ख़ुशि थींदा आहिनि। उहे ससी पलीजो साहिबा जी मूं पैरोडी कई आवाज़ TV ते। कीअं? पुनू हलीचो थियो, उन वांगुरु बिल्कुलु मेकअप करे गेटअप करे, जीअं उहा वेहंदी आहे हीअं स्टाइल में, चश्मो ईअं मथे हणी, त उन में चयमि अदा हाणे ॻाल्हि ॿुधो न, मसइलो इहो आहे, सॼी ॻाल्हि आहे सकाफ़त जी। हाणे सकाफ़ती जॾहिं आऊं वज़ीराणी थियसि त उन वक़्तु सकाफ़त बिल्कुलु तव्हांजी तबाह लॻी पई। मूं अची करे उनखे नए तरीक़े सां नओं जीदान ॾिनो उन में। तव्हां मूंखे कीअं था चओ त असां फ़नकारनि लाइ कुझु न कयो आहे? हाणे ताज़ो जुमन भंड जी असां वरसी कराईसीं, त अलीगुल चयो त जुमन भंड त जीअरो आहे मैडम। हा, जीअरो आहे, ठीकु आहे, पोइ मरा था छॾियूंसि, को मसइलो न आहे, पर फ़नकार हमेशह ज़िंदा रहंदो आहे। उनखे असां वरी ॿीहर ज़िंदा कयोसीं, ॿीहर खणी आयासीं उनखे असां। हाणे हिकिड़ो दड़ो हिकिड़ी जॻह ते दड़ो बि न हुयो, उते असां हथ सां मिटी लाराईसीं, पहिरियां 5-6 डंपर लारायासीं, उनखे दड़ो ठाहियोसीं। उनखां पोइ ॿाहिरि मुल्कनि मां असां घुराया आहिनि माहिर, उनजी खोटाई कराई आहे, पर उन मां कुझु न मिलियो त असांजो कहिड़ो ॾोह। इहा पैरोडी कई, उहा पाण उन मैडम ॾिठी, ॾाढो ख़ुशि थी। उन दौर में आवाज़ TV ते इहा कईसीं। पहिरियां उहा कावड़िजी वई, माण्हुनि को ग़लति ॿुधायो उन्हनि खे त को तव्हांजी पैरोडी कई अथऊं, तव्हांजी को इंसल्ट कई अथऊं। पर पोइ वरी जॾहिं उन्हनि CD घुराई चैनल तां ॾिठऊं त उन्हनि त ख़ुशि थी। चवंदी का ॻाल्हि ई न आहे, हिन में सुठी ॻाल्हि आहे, पैरोडी थींदी रहंदी आहे। ज़ाहिर आहे पढ़ियल लिखियल आहे, हेॾी सुठी हाईली एजुकेटेड आहे, जंहिं ख़ानदान सां वाबस्ता आहे। त पैरोडी मुशर्रफ जी पैरोडी मां जॾहिं कई साईं 2004 में, उन महिल आर्मी चीफ बि हुयो, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान बि हुयो। हाणे एवॉर्ड शो हुयो KTN जो बहरिया ऑडिटोरियम में। हाणे उते सभु माण्हू नेवी जा वेठा आहिनि, आर्मी जा ज़ाहिर सभु हूंदा आहिनि। उते मां उते पैरोडी कई हुई। यासिर काज़ीअ मूंखे माना थोरो ईअं पिन कयो त मुशर्रफ साहब कैसा लग रहा है आपको एवॉर्ड मिलना। मूंखे जॾहिं एवॉर्ड मिलियो बेस्ट कॉमेडी एक्टर जो, त उन्हनि खे ख़बर हुई त गैदरिंग में मुशर्रफ ई पैरोडी कंदो रहंदो आहे। त उहो त जीअं ॿुधो अथव न, तारिक अज़ीज़ साहब चयो हिकिड़े इंटरव्यू में, हम जब स्टेज पर होते हैं तो कलंदर होते हैं, स्टेज से उतरते हैं तो सिकंदर होते हैं, और अगर हुकूमत से अनबन हो जाए तो सीधा अंदर होते हैं। स्टेज ते पहुतासीं त असां गॾु मस्तु थी विया आहियूं पंहिंजे में। हुनजो चयो त मुशर्रफ साहब कैसा लग रहा है, त मां उते ई बीह करे चयुमि बहुत अच्छी बात है भाई, गाजी बरादरान को मैं मुबारकबाद देना चाहता हूँ, 5 साल इन्होंने चैनल चला लिया है, बहुत बड़ी बात है। जिस मुल्क में 5 साल हुकूमतें नहीं चलती, इन्होंने चैनल चला लिया है, बहुत अच्छी बात है। त
त हेठि माण्हुनि चयो हे बाबा हे मुशरफ पहिरियों ॾींहुं कीअं वॾी ॻाल्हि थी त उहा ॻाल्हि हुन ताईं पहुती बि हुई हुन दौर में ऐं उहो ख़ुशि थियो हुयो त माना सुठी ॻाल्हि आहे, माना सिंधी मीडिया में मां पॉपुलर आहियां। असांजा माण्हू इहा ॻाल्हि नथा सम्झनि, असांजा माण्हू सम्झंदा त इहा असांजी बेइज़ती थी आहे। इहा असांजी इज़त ऐं बेइज़ती जो हिसाबु कीअं ठाहींदव तव्हां? उहो ॿिया माण्हू हुनखे चवंदा आहिनि, इहे चवंदा आहिनि इहे हर तुंहिंजी बेइज़ती आहे इहा लाला, चुगली था। हा इहो माना इहो तुंहिंजे लाइ न न इहो तोसां पर्सनल आहे, इहो तूं बेइज़ती कई अथऊं तुंहिंजी। अड़े हिकिड़े एवॉर्ड शो आर्ट्स काउंसिल में ई थियो हुयो, निसार खोड़ो साहिबु एवॉर्ड ॾियण लाइ आयो मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि खे, त नॉमिनेशन हलनि विया वरी उहो पोइ बि ॾिसे उहो नॉमिनेशन त जेॾी महिल आई हिकिड़ी फीमेल हुई, सिंगर हुई, अलाए मॉडल हुई, बेस्ट मॉडल जो एवॉर्ड हुनखे ॾिनई त उन नॉमिनेशन बि हले पियो, त पोइ त ॾिठईं ईअं मां असांजे पोइ छा था ॾिसो उहा ई आहे जेका अॻियां बीठी आहे तव्हांजे साॻी आहे। वरी हुन मूंखे तूं आयो कढ पियो आहे मुंहिंजी, मां जॾहिं साम्हूं बीठी आहे ज़िंदा हालत में छा था ॾिसो पोइ ते वरी ॿी आई वरी ईअं माना उन्हनि सां साम्हूं चिट थोरी घणी थींदी रहंदी आहे सुठी। साईं नासिर शाह ॾाढो सुठो दोस्त आहे, असां जॾहिं ज़िले नाज़िम हुयो सखर जो तॾहिं खां वठी त हाणे हिकिड़ो केसर खान निज़ामानी साहिब जी वालदा फोत थी वियो तॾहिं ते हुया त उते CM साहिब बि आहे, मुराद अली शाह उर्मल CM हुयो, साईं नासिर शाह बि, त साईं नासिर शाह खे चयोमांसि ख़ुशि ख़ैर ठीकु ठाक, मां बसि कईसीं बाबा न चवंदुमि हाणे उमिरि वधी वई त वरी पुछ साईं मुराद अली शाह छा थो चए, छा थो चए, छा मसइलो आहे? चए साईं कुझु न, हिनखे नौकिरी मां न ॾिनी। मां साईं ॾिसो न कलर खे ॾिसी करे बि भंगी नौकिरी बि न ॾिनई, बल्दिया जो मिनिस्टर बि हुयो। त मुराद अली शाह चयो हुनखे साईं चए पोइ साईं नासिर शाह तूं नौकिरी तूं ॾियसि, एज रिलेक्सेशन मां थो ॾियां नौकिरी तूं ॾियसि। हुन चयो ॾिस साईं हाणे माना उन्हनि जे बि हथ में न आहे, एज जो मसइलो आहे, न चए थो एज वधी वई आहे, एज रिलेक्सेशन मां थो ॾियां नौकिरी तो वटि आहे त तूं ॾियसि। हुन चयो न साईं मूं वटि न आहे, इहा हालत आहे, उन्हनि जे हथ में ई न आहे। असां बि चुप करे वेही रहियासीं, ठीकु आहे बाबा बसि हाणे अलाह को अहिड़ो असांखे ठाहे छॾियो आहे जो साईं हिकिड़ो चए पियो त भाउ तोखे नौकिरी न आहे, मां न चयो भाउ तूं नौकिरी ॿियनि खे वठी ॾींदे तूं नौकिरी छा कंदे? ॻाल्हि त सही था कनि ऐं ईअं थियो बि आहे। हा केतिरनि दोस्तनि जे लाइ मां दोस्तनि खे अर्ज़ु कयो नौकिरियुनि ते लॻी आहे, उहे मूंखे न मिली, मूंखे थी सघे थो अलाह साईं को अञा वधीक मक़ाम ॾियणु चाहे पियो। ऐं हाणे बसि सोचियो आहे त मां अमेरिका जी वीज़ा लॻी वई आहे, बसि हाणे अमेरिका वञी करे उते का कॉमेडी कयां। उन ॾींहुं मंज़ूर सोलंकी कंहिं चयो ड्रामो हुयो हैदर क़ादरी जो हिते लीका ऐं लकीरूं, मां न पहुची सघियुमि, सखर हुयुमि, त उते मंज़ूर सोलंकी कंहिं चयो आहे अली गुल आयो आहे सोराब किथे आहे, त कंहिं चयो आहे सोराब वञे थो अमेरिका, त मंज़ूर सोलंकी चयो भाउ सोराब खे ॿुधाइजांइ साईं अंग्रेज़नि जी कॉमेडी ॿी अथई। हितां वारा चर्चा उन्हनि खे इहो ॿुधाइजांइ हुनखे, इहो सोराब जिते मिलियो त अंग्रेज़नि जी कॉमेडी ॿी अथव। सो हाणे ओॾे वञी करे कुझु कमकार कयूं, घुमी फिरी अचूं, ॿियो छा कयूं। अमेरिका वेंदुमि साईं, न अमेरिका वञण में छा आहे, वञे माण्हू अचे घुमी अचे, घुमी फिरी अचूं, माहौल बि ॾिसूं। उन खां पोइ वरी सोचियो आहे त UK वञा, UK जो वीज़ा बि लॻारायां ऐं कैनेडा जो बि हणाए छॾियां गॾो गॾु। वीज़ा हुजनि भली पोइ वञूं न वञूं, वीज़ा त हुजनि, वीज़ा आहे मूं वटि पर मां वञा नथो वञा, छो मूंखे सिंध सां प्यारु आहे, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, किराया पैसा न आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं नाज़रीन असां हिकिड़ी नंढड़ी निशस्त कई आहे हिकिड़े वॾे फ़नकार सां, जनाब सोराब सुमरे साहिब सां। ऐं कुदरत त हुन खां ॿिया कम वठणु पिया चाहियां पर हिन जी सफ़ा फिटी ऐं हिते अचे पियो ऐं मज़ा में रहियो ऐं वॾो मज़ा फ़नकार आहे। ऐं अॼोके हिन प्रोग्राम में कई ॻाल्हियूं थियूं आहिनि जेके हुकूमत लाइ बि आहिनि, माण्हुनि जे लाइ बि आहिनि, ॾिसंदड़नि जे लाइ बि आहिनि, ख़ुदि मज़ा फ़नकारनि जे लाइ बि आहिनि, मज़ा लिखंदड़नि जे लाइ बि आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि सफ़ा साम्हूं आई आहे त मज़ा में असांखे अञा वधीक तरक़ी करणी आहे ऐं उन जे बारे में क्रिएटिविटी वधाइणी बि आहे, माण्हू बि वधाइणा आहिनि, इदारा बि ठाहिणा आहिनि। ऐं हिननि त जेको कुझु कयो आहे उहो पंहिंजे लेखे पंहिंजे सिर कयो आहे। हिननि त धागा ॿधाए ऐं पाण खे चग वॾियो मुरीद करे छॾियो, पर असल में हिननि वटि पंहिंजी मणिया बि हुई, अंधा मंडा सॼा गूंगा बोड़ा सभु ई आहिनि, पर हिननि जे मार्फत सिंध खे हिकिड़ो बहितरीनु मज़ाया सिस्टम खपे। उन मज़ाया सिस्टम खे ही पाण ई ठाहे सघनि था, असां तव्हां रुॻो हिननि जी मदद करे सघूं था। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए दोस्त सां गॾिबासीं। सोराब तुंहिंजी वॾी महिरबानी। महिरबानी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। आबाद हुजो। थैंक यू।